साईं असांजी वड़ाइच एक्सप्रेस अची वई आहे। हाणे वड़ाइच एक्सप्रेस में खेर सां वेंदासीं लाड़काणे। स्काई वेज जे अॾे ते मोटरवे का निकलना अस्सलाम वालेकुम, वेलकम टू माय चैनल सुहेल सुमरो। अची विया वरी हिकिड़े नए व्लॉग था गॾु में असां तव्हांखे वेलकम था कयूं। अॼु जो जेको व्लॉग आहे उहो आहे मरीअ खां लाड़काणे जो सफ़र। अॼु ॾिसंदासीं त कीअं था हितां वेहूं, घणी गाॾी जो असांखे बदिलाइणी पवने ऐं सफ़र हिन महिल शुरू थियो आहे। अगरि तव्हां मां को असांजे चैनल ते नओं आहे त सभु खां पहिरियां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। पोइ ॾिसूं था हिते गाॾी साम्हूं बीठी हूंदी, गाॾी में चढ़ंदासीं, हितां हलंदासीं फैज़ाबाद ताईं। फैज़ाबाद खां पोइ वड़ाइच एक्सप्रेस, पोइ वरी लाड़काणो। त हलो ॾिसूं था, गाॾी हिन महिल बीठी हूंदी, गाॾी जे इंतज़ार में बीठा हूंदा। हाणे जेसि ताईं अचे गाॾी, चाचो आयो आहे मूंखे गॾु छॾणु। हे बैग मुंहिंजी पई आहे, हाणे बीठा आहियूं बसि जेसि ताईं गाॾी अचे। डांस थी रहे चाचे जी मरी में। वाह चाचा वाह। हे साईं मरी मां कोस्टर मिलियो आहे, कोस्टर में वेठा आहियूं। वञूं था रावलपिंडी। जुमे जो ॾींहुं टोयोटा न मिली आहे असांखे, पोइ वरी कोस्टर जो सहारो वरितो आहे। हाणे सफ़र शुरू थियो आहे। हाणे हलंदासीं असां फैज़ाबाद, ऐं फैज़ाबाद खां पोइ असांजी गाॾी आहे वड़ाइच एक्सप्रेस। फैज़ाबाद साईं पहुता आहियूं। हे फैज़ाबाद स्टेशन आहे मेट्रो जी। हे स्काई वेज वारनि जो असांजो अड्डो आहे, जिते असांजी वड़ाइच एक्सप्रेस ईंदी। असां हुन इंतज़ार में हाणे जेसि ताईं गाॾी अचे। मौसम लॻी पई आहे, हे सीन आहे। साईं वड़ाइच एक्सप्रेस अची वई आहे। बीठा आहियूं अॾे ते, गाॾी असांजी वड़ाइच एक्सप्रेस असांजे पोयां आहे। ऐं बसि तयारीअ में हूं त गाॾी निकिरे त 5 टाइम पर थोरी लेट कई अथई गाॾीअ। इनशाला बसि हाणे निकिरंदी त खेर सां पुॼंदासीं। सफ़र तव्हांखे ॾेखारियूं था। इहो सफ़र आहे साईं फैज़ाबाद मां गाॾी निकिरंदी आहे लाड़काणे जी वड़ाइच एक्सप्रेस शाम जो 5 बजे। हे लाड़काणो बाबा। संगत लाड़काणे जो सफ़र शुरू थो थिए। हाणे गांवनि में यादि कंदा इनशाला वरी अॻियां जेको सफ़र आहे उहो संगत खे ॾेखारींदासीं। यूट्यूब चैनल ते दोस्तनि खे गुज़ारिश आहे सब्सक्राइब कनि ऐं फेसबुक ते फॉलो कनि, त जीअं असांजो चैनल जेको आहे उहो वधीक ग्रो थिए। पहिरियां मुंहिंजा 65,000 सब्सक्राइबर आहिनि यूट्यूब ते। इनशाला कोशिशि इहा आहे त 1 लख ताईं पुॼूं। गाॾी हली हाणे निकिता आहियूं फैज़ाबाद खां लाड़काणे लाइ। फैज़ाबाद अॾे गाॾी जेका आहे निकिती आहे। पहिरियों नंबर सीट आहे। 3300 टिकट है साईं लाड़काणे ताईं। पहिरियों नंबर सीट है।
इस्लामाबाद मोटरवे ते पहुंचा आहियूं। इस्लामाबाद मोटरवे आहे। मोटरवे था निकिरंदासीं हाणे। सुबुह जा 7 थी विया आहिनि। फॉग जे करे गाॾी स्लो खान पहुंचना रहा हूँ। फॉग हो सारी रात कुछ नज़र ही न पियो अचे। नाश्तो करण डाइनिंग हॉल अंदर है सामो। हलो तो ॾिसूं था नाश्ते में छा आहे। ॾाढी थच लॻी पई आहे। गाॾी असांजी तयारु आहे। बसि वरी हाणे हलंदे था नाश्तो कयोसीं कंपनी जी तरफ़ां बड़ा एक्सप्रेस वारनि जी तरफ़ां। हाणे वरी असांजो सफ़रु रहंदो आहे लाड़काणे लाइ। इंशाअल्लाह 12 बजे ताईं पुॼी वेंदासीं। हे धुंध लॻी पई आहे। रोहिड़ी पहुतऊं। मेट्रो लाड़काना पहुंची वियासीं। लो ठीक है उस्ताद जी, बहुत अच्छे लग रहे हैं। किसका